अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाज़। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे इंतहाई अहम इशूज़ ते ऐं यकीनी तौर ते जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि थिए थी ऐं गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी असां ॾिसूं था त पाकिस्तान जे जिते दहशतगर्दी पाकिस्तान जो वॾो मसइलो आहे। ख़ुदि तव्हांखे यादि हूंदो त अॻूणे आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ़ हिकिड़े बयान में चयो हुयो त जिते दहशतगर्दी मुल्क जे पंहिंजो सालमियत लाइ ख़तरो आहे, उते करप्शन जेका आहे उहा बि मुल्क जी सालमियत लाइ एतिरो ई ख़तरनाक आहे। ऐं उहा जेका करप्शन जो मसइलो आहे उहो पाकिस्तान में तमामु ख़तरनाक हद ताईं हलियो वियो आहे ऐं उन ते सभई माण्हू ॻाल्हाइनि था, सभई इदारा ॻाल्हाइनि था, सभई पॉलिटिकल पार्टीज़ ॻाल्हाइनि थियूं, पर बदक़िस्मती सां करप्शन जे ख़ात्मे जे हवाले सां का वॾी ख़ुशख़बरी नथी अचे। परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में जेको ख़ासि इदारो ठाहियो हो नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो, जंहिंखे उन वक़्त जे बारे में इहो चवणो हुयो त उनखे पॉलिटिकल पार्टीज़ जे अंदरि जेको आहे पंहिंजा प्रेशराइज़ करे माण्हुनि खे पाण ॾांहुं डाइवर्ट करण लाइ इस्तेमालु कयो वियो हो, पर उहो नेब जेको आहे अॼु ताईं पाकिस्तान जे अंदरि करप्शन जे ख़ात्मे जे हवाले सां कहिड़ा कमु करे चुको आहे ऐं उनजो छा इम्पैक्ट पियो आहे, उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम असांखे जॉइन कयो आहे नेब यानी नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो कराची जा एडिशनल डायरेक्टर आहिनि रिज़वान अज़ीज़ सिद्दीकी साहब, उन सां गुफ़्तगू कंदासूं ऐं हिन समूरे इशूज़ ते ॻाल्हाईंदासूं। साईं सिद्दीकी साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। सिद्दीकी साहब, नेब छा थी करे मतिलबु? साईं, नेब जेको इदारो आहे हाणे जेको लेटली असां ट्रांसफॉर्मेशन थी आहे नेब में, त नेब हाणे अॻु में हूंदो हो रुॻो इन्फोर्समेंट मीन्स भंजर माण्हुनि खे पकड़णु, अंदरि करणु, उन्हनि मथां केस ठाहिणु, दैट इज़ ओनली इन्फोर्समेंट। यानी असांजो हाणे प्राइम जेको फोकस आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन्फोर्समेंट न आहे, दैट इज़ अवेयरनेस ऑल्सो, प्रिवेंशन एंड देन इन्फोर्समेंट। अवेयरनेस में असां छा था कयूं? अवेयरनेस में असां डिफरेंट स्कूल्स में, छो त असां त पंहिंजी हिकिड़ी जनरेशन पीक ते पहुची विया आहियूं, जेको कुझु करिणो हुयो, जेको माण्हू उहो करे छॾियोसीं। हाणे असांजो कमु इहो आहे त असां के सुठा गुण पंहिंजी यंग जनरेशन में जेके स्कूल्स में, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में मौजूदु आहिनि उन में इनबिल्ड कयूं, उन्हनि खे सम्झायूं, भले ऐं बुरे जी तमीज़ सेखारियूं, जेका अॼुकल्ह जे दौर में ख़तम थी थिए। नेब केतिरो ह्यूमन रिसोर्स आहे जो पाकिस्तान 20 करोड़ माण्हुनि जो मुल्क, जंहिंमें ख़ुदि जेको आहे सिंध जी ॻाल्हि कयूं त 49,000 खां वधीक स्कूल आहिनि। जी सर, जी जी। नेब वटि केतिरो ह्यूमन रिसोर्स आहे जो तव्हां पूरी हिकिड़ी सोसाइटी खे बिल्ड करण लाइ तव्हां वञी अवेयरनेस रखंदो? अवेयरनेस सर, असांजी हिकिड़ी पूरी विंग, हर रीजन में हिकिड़ी विंग हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं अवेयरनेस एंड प्रिवेंशन विंग। ह्यूमन रिसोर्स केतिरो हूंदो हुन में? रीजन तव्हां सिंध जे अंदरि 2 रीजन न? जी सर, जी जी। घणो ह्यूमन रिसोर्स हूंदो मिसाल तौरु कराची रीजन वटि इन पर्टिकुलर कम जे लाइ? इन पर्टिकुलर ॾिसो, अॼु मां तव्हां वटि वेठो आहियां, मां बि उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे बेसिकली अवेयरनेस एंड प्रिवेंशन। माण्हुनि खे टीवी जे मथां इहो असां सभु जेके ऑफिसर्स आहियूं, जेको हींअर मुंहिंजे ख़्याल में देर आर मोर देन 60-70 IOs, एडिशनल डायरेक्टर्स, DGs, ये सभु ऑफिसर्स वी आर इन्वॉल्व। ईअं न आहे त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन्फोर्समेंट में इन्वॉल्व आहियूं, असां अवेयरनेस में बि इन्वॉल्व आहियूं, असां प्रिवेंशन में बि इन्वॉल्व आहियूं। अवेयरनेस जो मेन इशू इहो आहे त असां हींअर वी हैव मेड मोर देन 600 कैरेक्टर बिल्डिंग सोसाइटीज़ इन डिफरेंट यूनिवर्सिटीज़ एंड कॉलेजिस। ठीकु आहे सर? तव्हांखे ख़्याल में इन तरह जूं सोसाइटीज़ पाण ठाहियूं, असांजो NGOs खां वञी तव्हां ब्रीफिंग वठो, हो तव्हांखे ॿुधंदा त असां जेको आहे पंहिंजो कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन COs ठाहियूं आहिनि, वरी VOs ठाहियूं आहिनि, विलेज ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहियूं आहिनि, COs VOs। ईअं तव्हां ॾिसंदो त ईअं लॻंदो त असांजी सोसाइटी वाक़ई जेको आहे तमामु घणो अॻिते हली वई आहे। पर प्रैक्टिकली स्पीकिंग 49,000 सिंध जे अंदरि स्कूल आहिनि ऐं 49,000 स्कूलनि जा हेडमास्टर बि हूंदा। जेकॾहिं तव्हां अॼु सिंध जे एजुकेशन डिपार्टमेंट जी सही माना में वञी उहो छानबीन कयो एज़ अ नेब ऑफिसर, हर स्कूल खे जेको पंहिंजो वञे थो असांजो इहो जेको फंड वञे थो स्कूल जे जेको आहे हुनजे लाइ, जंहिंखे उहे चवनि था कम्युनिटी फंड, पता नहीं पियो ख़बर न आहे छा थो चवनि, हाणे उहो हर स्कूल में खाइजे थो। हाणे जॾहिं त उस्ताद हुननि जा जेके आहिनि ऐं हुननि जा हेडमास्टर, वरी तव्हां ADOs ॾे वञो, वरी तव्हां DOs ॾे वञो, जे उहो सॼो निज़ाम हिकिड़ो हीअं पैरेलल हीअं पैरामिड वांगुरु जेको आहे उतां मथां खां वठी हेठि ताईं उहो इन कमु इन्वॉल्व आहे, तव्हांजा 60-70 IOs छा कंदा? कोशिशि त करे सघूं था। हिकिड़ो तव्हांजे हिकिड़े
इहो पॉज़िटिव ॾिसो, इहो रुॻो असांजी सोच न आहे, बिकॉज़ तव्हांखे शायदि बिल्कुलु ख़बर हूंदी एज़ अ वेरी गुड रिनाउंड जर्नलिस्ट त नैब इज़ ऑल्सो वन ऑफ द सिग्नेटरी ऐं हिकिड़ी बल्कि असां ई यूनाइटेड नेशन कन्वेंशन ऑन एंटी करप्शन में असां इवन उन खे इनिशिएटर रहियासीं ऐं इहा हिकिड़ी इंटरनेशनल अप्रोच आहे त सिर्फ़ु इन्फोर्समेंट में न। ॾिसो न, जेकॾहिं मां असां हिकिड़े टीचर खे, जेकॾहिं 20 टीचर आहिनि, असां हिकिड़े टीचर खे या ॿिनि टीचर्स खे या 10%, तव्हां मूंखे थियरी न पढ़ायो आहे। थियरी जी ॻाल्हि मां नथो कयां, मां ओरिजिनल मां प्रैक्टिकल तव्हांखे ॿुधायां थो। मिसाल तौरु पाण वटि इहे रिपोर्टूं आयूं न त पाकिस्तान जे अंदरि पार्लियामेंट जा 70% जेका पार्लियामेंटेरियन उहो जेको टैक्स ॾियनि था उहो या त नथा ॾियनि या मीगर टैक्स ॾियनि था। इहे रिपोर्ट्स आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो, जॾहिं तव्हांजी असेंबली जा मेंबर मतिलबु जेके मतिलबु पंहिंजे इलाइक़नि जा इन्फ्लुएंस जन खे माण्हू जेको आहे जन खे ॾिसी माण्हू मतिलबु हू कंदो आहे, जिन खे आइडियलाइज़ कंदो आहे त असां अहिड़ी लाइफ गुज़ारियूं, जॾहिं उहे इन तरह जा हूंदा, उस्ताद उन्हनि जा इन तरह जा हूंदा, जॾहिं तव्हांजा ऑफिसर शाही सॼी ईअं हूंदी, तव्हांजा पॉलिटिशियन ईअं हूंदा, तव्हां चओ त हिकिड़ो इदारो जेको आहे उहो ईअं कंदो, उहो हाउ इट्स पॉसिबल। तव्हांजे अॼु तव्हांजो प्राइम मिनिस्टर जेको आहे उनजे अॻे क्वेश्चन मार्क आहे त ही इज़ करप्ट। अॻियों तव्हांजो प्रेसिडेंट जेको हुयो उनजे नाले मतिलबु सॼी सोसाइटी जे अंदरि इहो मतिलबु उनजे बारे में कॉन्सेप्ट क्लियर पंहिंजो हिकिड़ो उनजी पोस्टरिंग इहा कई वई त ही इज़ अ करप्ट मैन। कीअं थींदो इहो? तव्हांजो अॻियों वज़ीर आज़म गिलानी साहिबु उनजे बारे में इहो चयो। मतिलबु जॾहिं तव्हांजा सॼी सोसाइटी जा जेके बि तव्हांजा जेके आहिनि माना लेजिस्लेशन खां वठी जेके एग्ज़ीक्यूशन जी ऑफिसर शाही आहे, ॿई तव्हांजी ब्रांचिस, हाणे त माण्हू अॻिते किसा हलिया विया आहिनि त हाणे त जजिस ऐं जनरलनि ते बि हलिया वञनि किसा। कीअं असां करे सघंदासीं? इहा अवेयरनेस कैंपेन तव्हांजी माना छा थींदी? तव्हां ईअं त नथा वठी सघो न, त बिल्कुलु ज़ाया थी वेंदी। मुंहिंजो मक़सदु स्टार्ट करण जो इहो हुयो त बिल्कुलु ज़ाया नथी थी सघे। कोई बि कमु, कंहिं बि तबलीग जो कमु कॾहिं बि ज़ाया न थींदो आहे। उन में तव्हां हिकिड़ो माण्हू पैदा कयो, तव्हां 5 माण्हू पैदा कयो, दे आर द नर्सरीज़। तव्हां नर्सरियूं था पैदा ठाहियो। तव्हां हिकदमि ॾिसो, हिकिड़ी सोसाइटी आहे जेका बिल्डिंग में आहे, वी आर जस्ट 65-70 ईयर ओल्ड नेशन। इहा सोसाइटी अञा बि इवॉल्व थी थिए। ठीकु आहे, इन में बहितरी ऐं पॉज़िटिव ॻाल्हियूं आहिनि। बि ग़लति आहे असांजो इहो कॉन्सेप्ट ग़लति आहे त असां 65 साल पुराणी क़ौम आहियूं। असां हिते हुयासीं, बिल्कुलु सदियुनि खां वठी हिते आहियूं, बिल्कुलु, ऐं मुख़्तलिफ़ फेज़ जेके आहिनि दुनिया जे अंदरि जेके हुकुमरान जा इवॉल्व थिया आहिनि, असां उन्हनि मां गुज़रिया आहियूं। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फीवडम्स बि रहियूं, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किंगडम्स बि रहियूं, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनमें वरी अंग्रेज़नि जो ब्रिटिश जेको दौरु हुयो उनमें पूरो बर सग़ीर जीवन में हुयो। ईअं असांजे इलाइक़े जा सभई माण्हू जेके आहिनि उहे सभई उनजो हिसो रहिया आहिनि। तंहिंजे लाइ असां कोई ईअं न आहे त 65 साल खां पहिरियां असांखे दुनिया जहान जी का ख़बर न हुई, 65 साल खां पोइ असां इहा माना ॼमिया आहियूं, को हिन दुनिया में वजूद में आहियूं। उहो थियरेटिकली त ठीकु आहे, पर असां सभई उन्हनि स्टेट इंस्टीट्यूशन्स जो असांजा हिकिड़ो तसलसुल आहियूं न। तंहिंजे लाइ इहो त मां नथो मञां त असां को 65 सालनि जी। पर बहरहाल जेको तव्हां चओ था, मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां, अॻे भेरे बि मूं इहो सुवालु कयो नैब जे दोस्तनि खां। कराची बोर्ड जो स्कैंडल आहे नैब वटि, उनमें जेको आहे हुनजो कंट्रोलर गिरफ़्तार थियो, हुनजो चेयरमैन गिरफ़्तार थियो, ऐं उहे रिज़ल्ट जेके आहिनि फेक रिज़ल्ट जे केस में तव्हांखे नज़र में हूंदो। ऐं वरी असां ॾिठो त तव्हांजो DG साहिबु जेको आहे वञी उनजे उन सां गॾु बीठो। ठीकु, हाणे इहो छा आहे? मतिलबु कीअं ॻाल्हि ॿुधो, फंक्शन ॾिसो, हीउ फंक्शन जेको हुयो, इहो फंक्शन सेक्रेटरी, बोर्ड सेक्रेटरी जो फंक्शन न हुयो। हे फंक्शन उन ग़रीब मांडली वाले धी जो फंक्शन हुयो, हू स्टड सेकेंड इन द एग्ज़ामिनेशन। उन जेका सेकेंड आई हुई, हाणे उहो या रेड़ी वारे जो हिकिड़ो पुटु आहे, मूंखे ख़बर आहे साईं, उहो पहिरें नंबर ते आयो। हे फंक्शन उनजो फंक्शन हो। इफ़ यू कम टू नो त हिकिड़े माण्हू जी प्रेज़ेंस जे करे उहे जेकॾहिं दुनिया जे अंदरि इन्वेस्टिगेटिव इदारनि जा सरबराह इन तरह जे फंक्शन में वेंदा आहिनि। टू बी वेरी रियलिस्ट, अवेयरनेस, टू बी वेरी रियलिस्ट, ऐं उहो बि अहिड़े इदारे जे फंक्शन में जंहिं इदारे ते ख़ुदि तव्हांजो इदारो जेको इन्वेस्टिगेट करे पियो, ऐं उहो जेको माण्हू जेको उनजे पैरेलल बीठो हुयो उहो तव्हांजे अंडर इन्वेस्टिगेशन आहे। सर, मुंहिंजे भरिसां जेसि ताईं ॾिसो, कोर्ट बि चवंदी आहे, असां बि चवंदा आहियूं, अ पर्सन इज़ नॉट गिल्टी अंटिल ही इज़ प्रूवन गिल्टी। असांजी एलिगेशन्स आहिनि, ठीकु आहे, केस असां ठाहियूं था पिया, माण्हू उन्हनि में अंदरि बि हूंदा,
ठीकु आहे, पर उन खां पोइ बि हिकिड़ो मामिलो कोर्ट में हलियो थो वञे, उन खां पोइ कोर्ट उन सभिनी हक़ाइक़ खे प्रोसिक्यूशन जी हिकिड़ी पंहिंजी जेको आहे सो एंगल हूंदो आहे, डिफेंस जो हिकिड़ो पंहिंजो एंगल हूंदो आहे, असां पंहिंजे एंगल खां शयूं उनखे बयानु कंदा आहियूं। गिल्टी माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं कोर्ट चवंदी आहे हीअर एलिगेशन्स, ठीकु आहे। ऐं मां तव्हांखे हीअ अॻु में बि तव्हांखे ॿुधायां, ॾिसो हीअ फंक्शन जेको आहे, फंक्शन जेको आहे, हीअ फंक्शन उन्हनि ॿारनि जो हो जेके फर्स्ट सेकेंड थर्ड पोज़ीशन आया, जेके ग़रीब माण्हू आहे उन्हनि मां सभु त अहिड़ा न हूंदा, ठीकु आहे। हे हुननि खे हिमथाइण जे लाइ फंक्शन हो, अदरवाइज़ इट इज़ वन ऑफ दी स्टेप ऑफ दी अवेयरनेस। मां चाहियां थो इहो एजुकेशन मिनिस्टर हुजे न, हुनजी हो आहे दुनिया जे अंदरि इन्वेस्टिगेशन जा इदारा, मिनिस्टर्स खे प्रोबेबली टाइम ई न हूंदो। मां चाहियां थो जेका इन्वेस्टिगेशन जा इदारा आहिनि उहे इन तरह जे फंक्शन्स में वेंदा आहिनि छा, ख़ासि तरह वरी उन्हनि इदारनि जे फंक्शन में जेके अंडर इन्वेस्टिगेशन हुननि वटि, उन्हनि जे फ़र्क़ु ॻाल्हि तव्हांखे शायदि इहा ख़बर न आहे प्रॉब्ली, त नैब जे अंदरि हिकिड़े माण्हू जे वञण सां या न वञण सां उन जी केस ते कोई फ़र्क़ु, हिकिड़े टके जो फ़र्क़ु नथो पए, बिकॉज़ दिस इज़ व्हाट नैब क्लेम्स, दिस इज़ व्हाट द ओरिजिनल फैक्ट ऑफ द मैटर इज़। असां वटि न ई आयो अकले कोला, न ई DG अकले कोला, बिकॉज़ इट इज़ ऑलवेज द बोर्ड विच डिसाइड्स। तव्हां सवेर ॻाल्हि की पंहिंजो कैरेक्टर बिल्डिंग जी ॻाल्हि की, ऐं तव्हां जेको आहे सोसाइटी जे अंदरि उन तरह जे हुन जी ॻाल्हि कई। मां चवां थो त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजे कैरेक्टर जे बारे में तव्हांजे इदारो क्वेश्चन मार्क कयो आहे, ठीकु आहे, छाकाणि तव्हां वटि केस आहे, सही आहे, साबित थिए न थिए उहो पोइ जी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, पर हुनजे अॻियां क्वेश्चन मार्क तव्हां वटि, ठीकु आहे, ऐं उन इदारे जी इंटीग्रिटी ते बि तव्हां क्वेश्चन मार्क कयो आहे, उहो सिर्फ़ु फ़र्द ते न आहे, उन इदारे ते, छाकाणि उनमें सॼे इदारे ते त नथी थी सघे। हाणे उन ॾिसो हिकिड़े इदारे में ग़लति कया विया, रिज़वान सिद्दीकी जेकॾहिं ग़लति माण्हू आहे त हुन मक़सदु ईअं थोरी आहे सॼी नैब ग़लति आहे न, या फॉर एग्ज़ाम्पल ABCD। ॾिसो हिकिड़ो माण्हू या जेके माण्हू ग़लति हुया उन्हनि खे पकड़ियोसीं, तव्हां पाण स्टार्ट कई ॻाल्हि इहा, जिन माण्हुनि जे ख़िलाफ़ु असां वटि सबूत हुआ पकड़ियासीं, सॼो जो सॼो बोर्ड ऑफ कराची, बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड एजुकेशन जेको आहे इहो सॼो जो सॼो माना कंप्लीटली ख़राबु त नथो थी सघे न। उन में के पटेवाला आहिनि, के क्लार्क आहिनि, के वीचारा नंढे लेवल ते आहिनि, के वॾे लेवल ते आहिनि, हर कंहिंखे ईअं तव्हां हिकिड़ी कवरिंग स्टेज ते न ईंदा आहिनि सर, न पटियाला डिसीजन मेकिंग में न हूंदा आहिनि सर। मां चवां थो त जॾहिं इदारे जी ॻाल्हि कयां थो त इदारे जी इंटीग्रिटी जो मसइलो थिए थो न। मिसाल तौरु हाणे मां तव्हांखे ॿुधायां, ऑक्सफोर्ड जी जेका आहे पंहिंजो जेका डिग्री आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी, उहा सॼी दुनिया में जेको आहे उहा हुनखे बहितर सम्झो वञे थो। वाई नॉट लतीफ़ यूनिवर्सिटी जी जेका डिग्री आहे उहा सॼी दुनिया में बहितर छो नथी सम्झी वञे? इदारे जी इंटीग्रिटी जो मसइलो आहे न। इंटीग्रिटी न, असां कमु नथा कयूं। ॾिसो हर शइ में इंटीग्रिटी खे इन्वॉल्व न कयो न। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वाज एस्टैब्लिश 300-400 years ago या 500 years ago, ठीक आहे। चलो उतो जे माण्हुनि जो उते रत ॾिनल IB हिते कल्ह पैदा थियो आहे न, ठीक आहे, कराची वारो। जी जी, वो असांजी सिंध यूनिवर्सिटी खां त IB अॻिते आहे न। जी जी, छो एज जो मसइलो अथव, कम जो मसइलो आहे। इंटीग्रिटी तव्हां मां तॾहिं चवां थो त जॾहिं हिकिड़ो बोर्ड जेको हुयो उहो बोर्ड जॾहिं हुन विकिया, हुनजो केस जेको आहे मार्कू विकजण जो, सभिनी त न विकिया हूंदा न, उन मां ॿ माण्हू हूंदा, जेके माण्हू हुया, हिकिड़ो कंट्रोलर हुयो, हिकिड़ो चेयरमैन हुयो। बसि चेयरमैन तव्हां सां गॾु बीठो हुयो, DG नैब सां गॾु स्टेज ते। मां तव्हांखे अॻु में हींअर बि चयो जेकॾहिं चेयरमैन ॾोहारी आहे, ॾिसो मां नथो चवां ॾोहारी आहे, मां ॾोहारी मैसेज छा थो वञे। नैब जॾहिं सोसाइटी जे अंदरि उहो करे चाहे थी त हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज ॾियणु चाहे थी, अवेयरनेस करणु चाहे थी, तव्हांजो हिकिड़ो जेस्चर जेको आहे उनजो बि त इम्पैक्ट आहे न। जॾहिं तव्हां हिकिड़े माण्हू जेके तव्हां ॾोहारी करार ॾिनो आहे, बल्कि तव्हां ॾोहारी उनजे अॻियां क्वेश्चन मार्क रखियो आहे त हीउ जेको असांजो मुलज़िम आहे, उन सां गॾु तव्हां वेही फ़ैसिले करण खां थियण खां अॻे उन सां गॾु वञी बीहंदव त तव्हां भली हुनजी वज़ाहतूं कयो, ऐं तव्हांखे वज़ाहतूं करणियूं थियूं पइजी वञनि न। न वञो आहे त न करणियूं पवनि न। इहो मसइलो न आहे। ॾिसो मुंहिंजो अञा बि व्यू पॉइंट इहो आहे त हीउ फंक्शन उन चेयरमैन जो, जेकॾहिं चेयरमैन जे भाउ जी शादी हुजे उन में वञे त असां उन मथां आङुर खणूं था। हिकिड़ो स्टेट फंक्शन हो जेको हिकिड़ो नॉर्मल रूटीन जो फंक्शन आहे, जंहिंमें तव्हांजो गेस्ट ऑफ चीफ गेस्ट जेको आहे सो ही डज़ नॉट कम बिकॉज द चेयरमैन ऑफ बोर्ड इज समवेयर देयर। चीफ गेस्ट कम्स बिकॉज ही वॉन्ट्स टू परस्यू द यंग ब्लड। कोई बि माण्हू अचे आहे उहो बोर्ड जे चेयरमैन जे करे थोरी थो अचे, उहो जेको फर्स्ट सेकेंड थर्ड पोज़ीशन होल्डर्स जेके स्टेज ते चढ़ी ईंदा, जेको वठंदा उन खां। हाणे हिकिड़ो छोकिरो उन जी यादाश्त मूंखे ॿुधायो, इफ़ ही इज़ हींअर हाणे त माना
पोयनि ॾींहंनि में ही हैज़ रिसीव्ड अ रिवॉर्ड फ्रॉम ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वर्ल्ड 5 रेसिपिएंट आहे 6 रेसिपिएंट आहे द मोस्ट वाइब्रेंट पर्सन हाणे उन माण्हू खां हिकिड़े माण्हू जे करे अवॉर्ड वरितो आहे पंहिंजी फर्स्ट ही विल चेरिश दीज़ मोमेंट्स सॼी उमिरि में उहो यादि रखंदो त यार मूंखे हिन DG नैब ॾिनो DG नैब मतिलबु इहा ग़लति ॻाल्हि त न आहे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां असांजे मुल्क जे अंदरि इहा रिवायत थी आहे जी सर दुनिया जे अंदरि मूंखे जेको इहो आहे त इन तरह जूं जेके इन्वेस्टिगेशन जा इदारा ऐं जेके ख़ासि तरह सिक्योरिटी रिलेटेड इदारा ऐं उन तरह जी उहे पंहिंजी पब्लिक पोस्चरिंग न कंदा आहिनि टू माई अंडरस्टैंडिंग उहे उते का असां न ॾिसंदा आहियूं त को पुलिस ऑफिसर वेही जेको आहे पंहिंजो अवॉर्ड ॾींदा हुजनि या हो कंदा हुजनि या इन्वेस्टिगेशन जा इदारा कंदा हुजनि छाकाणि त उनजो कमु ई अहिड़ो आहे बहरहाल मां हिकिड़ो वक़फ़ो वठंदो वक़फ़े खां पोइ वठी जी गुफ़्तगू अॻिते वधायूं नाज़रीन वठंदा वक़फ़ो वापसि प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे एडिशनल डायरेक्टर नेब कराची जेका रिज़वान अज़ीज़ सिद्दीकी साहब अचो था गुफ़्तगू अॻिते वधायूं जी सिद्दीकी साहब जी सर ही मां चाहियां थो थोरो असांखे जीअं तव्हां चयो त अवेयरनेस जे हवाले सां तव्हां कमु कयो था मां बि चाहियां थो त ज़ाहिर आहे एॾो वॾो मसइलो आहे माण्हुनि जी थोरी हो थिए नेब कीअं थी कमु करे मिसाल तौरु अॻे भेरे मूं पंहिंजो हिकिड़े नेब ऑफिसर जेको आहे मेजर शबीर साहिब सां इंटरव्यू कयो उहो डायरेक्टर आहिनि तव्हां कराची जेकॾहिं बेस्ड हुजे या कंहिं बि हिकिड़े रीजन जे अंदरि सभई ऑफिसर कंहिं हिकिड़े हुन ते कमु कंदा आहियो या को तव्हांजा सेक्शन्स आहिनि कीअं कमु कंदा आहियो सर असां इनिशियली नैब कमु कीअं कंदी आहे असां वटि इट्स अ कंप्लेंट ड्रिवन ऑर्गेनाइज़ेशन ठीकु आहे सर ऐं कंप्लेंट्स असां वटि ईंदियूं आहिनि सभु माण्हू आम पब्लिक असांखे अप्रोच करे सघे थी 111622 मीन्स नैब इन ते फ़ोन करे सघनि था 24 आवर जेको आहे सो नैब ते आहे पंहिंजो ऑन कॉल माण्हू आहे उन खां अलावा असांजी ईमेल आहे जंहिं ते nab@gov.pk उन ते तव्हां करे सघो था काई बि जेको आहे सो इन खां रिटन एप्लीकेशन्स करे सघनि था फैक्स करे सघनि था माण्हू ऐं कंहिंजे बि ख़िलाफ़ु छो त असां अकेला जीअं थोरी देरि अॻु में तव्हां ॻाल्हि कई त 60-70 माण्हू तव्हां छा कंदासीं असां कुझु नथा करे सघूं अनटिल एंड अनलेस वी आर इक्वली हेल्प बाय दी सोसाइटी जेसि ताईं असांखे सोसाइटी नथी ॿुधाए त फलाणी जाइ ते करप्शन थिए थी उन सां गॾु ईअं न माना हवा में न हिकिड़ो माण्हू मां उन सां दुश्मनी आहे त मां उन जे ख़िलाफ़ु लिखी ॾियां त साईं हिन जा 10 बंगला आहिनि 8 गाॾियूं अथसि 5 जेके आहिनि सो फार्म हाउस अथसि हाणे उन्हनि जी जाइ बि न ॿुधायां 8 बंगला तव्हां ॿुधायो ठीकु आहे जेकॾहिं 8 बंगला अथसि ऐं कामूर आहे 16 ग्रेड जो या 17 ग्रेड जो या को फलाणो माण्हू या टीणो माण्हू जेको बि आहे तव्हां सम्झो था ही मानी जेका आहे जो ही पैसो जेको आहे सो इल गॉटन मनी आहे तव्हां एटलीस्ट फोकस करे ॿुधायो साईं ही घर हिकिड़ो घर अथसि हे क्लिफ्टन में फलाणी जाइ ते ही डिफेंस में अथसि ही नाज़माबाद में अथसि ही सिंध जे फलाणे इलाइक़े में अथसि त जीअं असांखे एटलीस्ट सवलाई थिए अदरवाइज़ थोरो फोकस हुजे उहा एप्लीकेशन असांजी अचे थी जीअं या कंप्लेंट अचे थी त कंप्लेंट स्क्रूटनी मीटिंग थींदी आहे बोर्ड जी जंहिंमें DGs ऐं डायरेक्टर्स असांजी लीगल सेक्शन लीगल ब्रांच वेहंदी आहे सभिनी खां अॻु में त ॾिसबो आहे त ही नैब जी पर्टेन सां करे थो या नथो करे छो त पोयनि ॾींहंनि में नैब जे माना तव्हां पाण नोटिस नथा वठी सघो नोटिस वठी सघे थो चेयरमैन सुओ मोटो जीअं चेयरमैन जीअं मिसाल तौरु हिते मीडिया ते स्कैंडल्स छपजनि था बिल्कुलु या पंहिंजो प्रोग्राम्स थियनि था बिल्कुलु वठी सघूं था पर एडिशनली इन में वरी मीडिया जी असांखे हेल्प खपे माना जेकॾहिं मीडिया में का ॻाल्हि हिकिड़ी त ॻाल्हि थी हले न सर ऐं हिकिड़ा एविडेंस था हलनि इफ मीडिया हेल्प्स अस विद प्रोविजन ऑफ एविडेंस ऑल्सो त ही साईं एविडेंस बि आहे हे असां ॻाल्हायो बि आहे वी कैन डेफिनेटली ऐं थींदा आहिनि केसिस इलाही सारा थींदा आहिनि जंहिंमें मीडिया जी ॻाल्हि ते अच्छा इहे विंग तव्हांजा हूंदा आहिनि को ख़ासि हिते हे पॉलिटिशियंस ते फोकस कंदो हे ब्यूरोक्रेट्स ते फोकस कंदो छा ते हूंदो आहे 3 विंग्स आहिनि इन्वेस्टिगेशन विंग 1, 2 and 3 3 जंहिंसां मां रिप्रेज़ेंट थो कयां पोयां 3 साल कराची में इन सां IW3 या अॻु में या फाइनेंशियल क्राइम्स इन्वेस्टिगेशन विंग चवबी
त इन में असां घणो करे बैंक फ्रॉड्स या फाइनेंशियल इंस्टीट्यूशन फ्रॉड्स या चीटिंग पब्लिक एट लार्ज जेके सभिनी खां वधीक अवाम जे बारे में अवाम खे इन बारे में ख़बर हुजे माना फाइनेंशियल मैटर्स ते फाइनेंशियल मैटर्स ते मनी लॉन्ड्रिंग खे बि असां ॾिसूं पोइ हेॾो सारी पंहिंजो माहौल ठहियलु आहे त बाबा पैसो वियो फलाणो खणी वियो फलाणो मनी लॉन्ड्रिंग में माण्हुनि खे के चवनि था त पंहिंजो आयान अली खणी वई के चवनि था त जेको आहे फलाणो खणी वियो के चवनि था त जेको आहे जहाज़ अचनि था वञनि था उनमें पैसा वञनि था जी सर जेके चार्टर्ड जेके पंहिंजो जहाज़ वञनि था उनमें पैसा वञनि था के चवनि था ॿेड़ियूं फलाणे हंधि जेको आहे पकड़ियूं व्हाट इज़ द रियलिटी अर्ज़ु कयां आहे छा मनी लॉन्ड्रिंग जो मक़सदु छा आहे लॉन्डर जो मक़सदु आहे जीअं असां लॉन्ड्री ॾींदा आहियूं कपिड़ा धोइण सो इन साॻिए नमूने सां पंहिंजी रिश्वत जी या ग़लति कमनि सां कमायल कमाईअ खे माना ब्लैक मनी खे ट्रांसफॉर्म करणु इनटू वाइट मनी दिस इज़ नोन एज़ मनी लॉन्ड्रिंग ठीकु आहे सर इन में इलाही सारा फैक्टर्स आहिनि माण्हू की छा कंदा आहिनि बैंक्स में रखंदा आहिनि नंढनि नंढनि जायुनि ते उन खां पोइ उनखे वरी हिकु जाइ ते एक्यूमुलेट कंदा आहिनि वरी किथे इन्वेस्टमेंट कंदा आहिनि लेयरिंग थींदी आहे उन खां पोइ ही मनी लॉन्ड्रिंग जो हिकिड़ो फेज़ आहे त तव्हां ॿाहिरि मोकिले छॾियो पैसा पाकिस्तान जो प्रॉब्लम बीइंग फाइनेंशियल इन्वेस्टिगेटर असांजो वॾो प्रॉब्लम थो अचे छो त असां वटि मोर देन 50% ऑफ इकोनॉमी जेका आहे सो अनडॉक्यूमेंटेड आहे ठीकु आहे सर माना बंगलो आहे 2 करोड़नि जो शो कराईंदासीं 50 लख जो छो त टैक्स बचे 1.5 करोड़ माना नोबडी इज़ बॉदर्ड ठीकु आहे त इन्हीअ में हाणे नओं FBI में कानून बि ठहियो आहे ॾिसूं था उन जी छा रिपरकशन्स आहिनि असांखे बि जॾहिं इंटीमेट थिए उन ते छो डिस्कशन्स बि हलनि थियूं पियूं पर इन में अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी हुजण जे करे माण्हू वरी ओपन मार्केट मां वठनि था हा हीउ जॾहिं पैसो ॿाहिरां जे करे जॾहिं पाकिस्तान में वापसि थो अचे त हिकिड़ो इदारो आहे जेको स्टेट बैंक जी बिल्डिंग में अंदरि कमु कंदो आहे पर इट्स इंडिपेंडेंट डिपार्टमेंट फाइनेंशियल मॉनिटरिंग यूनिट FMU चओ उहा हिकदमि असांखे जेकॾहिं सस्पिशियस ट्रांजेक्शन्स ॿुधाईंदा आहिनि जेकॾहिं ॿाहिरां थो पैसो अचे या इवन जेकॾहिं विदिन पाकिस्तान हिकिड़ी ब्रांच मां या हिकिड़े अकाउंट मां ॿिए अहिड़े अकाउंट में वञनि जंहिंमें हू KYC या नो योर कस्टमर जे हिसाब सां फॉर एग्ज़ाम्पल रिज़वान सिद्दीकी उन पघार 1.25 लख या 1.5 लख आहे या जेतिरी बि आहे ऐं उन खां पघार खां 12 पैसा जेके ईंदा त माना 12 पैसा 3-4 फॉर्म ईंदा आहिनि जी सर 12 पैसो हिकिड़ो थी ईंदो अचे थो रेमिटेंस जे फॉर्म में तव्हां उनजी ॻाल्हि कयो था या 12 पैसो हिकिड़ो जेको तमामु अहम जेको मसइलो आहे मुंहिंजे ख़्याल में उन ते त असांजे कंहिं तरह कम ई न कयो आहे त जेका इहा फंडिंग अचे थी NGOs खे ऐं मदरसनि खे छाकाणि त ॿिन्ही जे बारे में असांजे इदारनि जो इहो ख़्यालु आहे त उहा जेका आहे पर्पज़ सां भरपूर लोडेड जेका आहे उहा फंडिंग आहे उहा NGOs खे मिले थी सॼी सारी बैंकिंग चैनल जे थ्रू नथी अचे न हुंडी जे हवाले खां त अचे हा त उन खे त मतिलबु वरी असां हलिया वियासीं न अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी डॉक्यूमेंटेड इकोनॉमी त असां लाइ डॉक्यूमेंटेड बि अचे थी न डॉक्यूमेंटेड त ईज़ी आहे फॉर एग्जांपल उहो त तव्हां रुगो ईअं न वठो न त नैब सिर्फ़ु अकेलो आहे ठीकु आहे देयर आर डिफरेंट रोज़ ऑफ डिपार्टमेंट्स जिन खे ॾिसणो आहे मदरसनि खे चेक करण जे लाइ इंटीरियर मिनिस्ट्री वटि इलाही न मां चवां थो FMU जी तव्हां ॻाल्हि कई FMU FMU तव्हांखे इंटीमेट कंदी आहे FMU असांखे काई बि सस्पिशियस ट्रांजेक्शन का बि सस्पिशियस ट्रांजेक्शन जेके सस्पिशियस सम्झनि था ठीकु आहे ज़रूरी न आहे त पैसो ॿाहिरां अचे हितां विदिन पाकिस्तान हिकिड़े बैंक मां ॿिए मां टे में वियो ऐं उन्हनि नोट कयो त बाबा हीउ जेको आहे सो जंहिं माण्हू ॾे वञे थो या जंहिं अचे थो पर हेल्थ ताईं कंहिं बि मदरसे जी सस्पिशियस मॉनिटरिंग यूनिट तव्हांखे कोन कई आहे कयूं न सर हिन में असां जेको मुदारबा स्कीम में 4.2 बिलियन जो केस असां इहो सप्लीमेंट्री रेफरेंस विधो आहे ठीकु आहे सर पहिरियों रेफरेंस जॾहिं विधो होसीं दैट वॉज़ 1.1 बिलियन जो इशू शफ़ीक़ुर रहमान साहिब जो केस आहे हिकिड़ो असांजो ॾोहारी आहे शफ़ीक़ुर रहमान उन मुदारबा जे नाले जे अंडर माण्हुनि खां के माना करोड़ ऐं अरब वरिता अथई ठीकु आहे ऐं उनजी उन में जॾहिं असां बैंक अकाउंट्स वरिता आहिनि उन में बि STRs जनरेट थियल आहिनि एडिशनल इंफॉर्मेशन असां वटि आई आहे हिकिड़ी इंफॉर्मेशन असां वटि अॻु में ई अची चुकी हुई फॉर एग्ज़ाम्पल त हीअ माण्हू जेके आहिनि सो माण्हुनि खे बहलाए फुसलाए ऐं पैसा खणी विया आहिनि अञा ताईं वरी रिटर्न कोन थो अचे ऐं इन दौरान ई असांखे STRs बि आयूं उन सां गॾु थियूं थी वञनि ज़रूरी न आहे त मतिलबु न ईंदी हुजे पर जेका बि रिपोर्ट असांखे थींदी आहे त नैब ही त बिकॉज़ ही गवर्नमेंट टू गवर्नमेंट इदारो रिपोर्ट हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे सर
असां वटि इदारा काफ़ी हुया, एंटी करप्शन हुयो, जीअं तव्हां सवेरे FIA जी ॻाल्हि कई त FIA जेको हिकिड़े कुझु मामलनि खे ॾिसे थी पई, चेक एंड बैलेंस लाइ ॿिया इदारा हुया, वाए नेब नंबर 1, ऐं ॿियो नेब जे अचण खां पोइ छा थियो आहे, मिसाल तौरु करप्शन जा त हिकिड़ो थिए थो न, हिकिड़ो धचको लॻे, को हुनजी स्पीड घटि थिए, मां नथो सम्झां त इन तरह जो नेब जे अचण खां पोइ को हिकिड़ो तासुर क़ाइमु थियो आहे त को नेब जे अचण खां पोइ करप्शन जो माण्हू लवाइनि था, करप्शन करण खां उहो कनि था पिया, लवाइनि त अथव। तव्हांखे अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में रिपोर्ट्स प्रॉब्ली सही न आहिनि, इहो तव्हां ॾिसो, ज़रूरु ॾिसो, माण्हुनि खां चेक कयो, इंटीरियर सिंध में वञो, तव्हां नोट कंदव त इलाही शहरनि में प्रॉपर्टी जा रेट डाउन थी विया आहिनि। सरकार छाजे करे थिया आहिनि? वॉट इज़ द मेन कॉज? बिकॉज नैब हैज़ कम अलाइव सिंस लास्ट 2-3 years। प्रॉपर्टी जा रेट छो डाउन थींदा? नवाबशाह में, हैदराबाद में, दादू में, लाड़काणे में, सखर में, वॾियुनि वॾियुनि जायुनि ते प्रॉपर्टी जा रेट्स छो डाउन थींदा? हाल कराची में वधे थो पियो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जी सर, मां तव्हां जेको बि क्लेम कयो, जी जी, पर अॼु बि पूरे पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तरह आम तरह ऐं सिंध जे अंदरि ख़ासि तरह मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे, हर जेको आहे कंस्ट्रक्शन जो जेको कमु आहे न, जी जी, इरिगेशन जो हुजे, वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट जो हुजे, ठीकु आहे, उन ते जेका कमीशन जो रेट आहे न, जी जी, उहो 3 साल जेको पहिरियों हुयो हाणे उनखां वधीक आहे, खाइनि था पिया, अच्छा, सम्झो न। मां तव्हांखे ॿुधायां, राति मां जेको आहे पंहिंजो ट्रेन में सफ़र कयुमि पिया, काफ़ी अरसे खां पोइ मां ट्रेन में सफ़र कयुमि, ठीकु आहे, उहो जेको पुलिस ऐं ST ऐं पंहिंजो गार्ड जो जेको नेक्सस आहे न, जी, उहो राति मां पंहिंजी अखियुनि सां ऑब्ज़र्व करे मां हिते पहुतो आहियां, जी, उहो अॼु बि ऑपरेटिव आहे। जीअं असां यूनिवर्सिटी जे दौर में उनखे ऑपरेटिव ॾिठोसीं, जी, जी, उहो अॼु बि उहो ऑपरेटिव आहे। अॼु बि तव्हां रोज़ु पाण अख़बारूं पढ़ो था त फलाणो हेतिरा खाई वियो, फलाणो हेतिरा खाई वियो, फलाणे जॻह ते हेतिरा, कुझु ई कोन्ह थियो आहे, कंहिंखे भउ भुलो न आहे, हर कंहिंखे इहो ख़बर आहे वाह 5 करोड़ खाई वियासीं त करोड़ ॾेई वाह, ठीकु, करोड़ ॾेई त आहे ई न, हिसाब ई न आहे। पिली बारगेन हाणे तव्हां हुन सां कयो, पिली बारगेन ते एॾी सारी सभु पूरा पॉलिटिशियन जेके रड़ियूं था कनि, शहबाज शरीफ़ खां वठी इमरान ख़ान खां वठी सभई, सर सर छा थो थिए? सर प्ली बारगेन त ॾिसो, का बि इन्वेस्टिगेटिंग एजेंसी या हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि मां चवां थो, अॼु बि तव्हां वञो सिंध जे अंदरि हाईवे जा जेके पंहिंजो इंजीनियर आहिनि, उन्हनि जी पघार ऐं उन्हनि जी जेका लाइफ जी लग्ज़रीज़ खे ॾिसो, हुननि जा जेके आहिनि पंहिंजो इरिगेशन जा इंजीनियर आहिनि, उनजी पघार ऐं उन्हनि जी लाइफ जी लग्ज़रीज़ खे ॾिसो। अॼु बि तव्हां हलिया वञो असांजा जेके पंहिंजो हिननि में जेको आहे पंहिंजो हीअ वेठा आहिनि रजिस्ट्रार जेके वेठा आहिनि छा, उन्हनि जी पघार ऐं उन्हनि जी लग्ज़रीज़ खे ॾिसो। अॼु बि तव्हां हलिया वञो एक्साइज़ जा जेके आहिनि ऑफिसर आहिनि, उन्हनि जी लाइफ ऐं लग्ज़रीज़ खे ॾिसो। तव्हां सेक्रेटरेट सिंध सेक्रेटरी लेवल खां हिकु हिकु माण्हू खे ॾिसो ऐं पोइ हुनजी लाइफ पघार हुनजी लाइफ जी लग्ज़रीज़ खे ॾिसो। एविडेंट आहे हर कुझु बिल्कुलु ई साम्हूं तव्हांजे पियो आहे। कंप्लेंट तव्हां ई नथा कयो। मां छा थो चवां, घणनि खे ॾिसूं, मां मक़सदु आहे इहो त जेसि ताईं कंप्लेंट नथी थिए, असांखे अर्ज़ु कयूं। अच्छा, उहो प्ली बार्गेन वारो तव्हांजो अधु में रहिजी वियो सर। प्ली बार्गेन ॾिसो लॉ एनफोर्समेंट एजेंसी आहे, असां कोई बि लॉ पाण न ठाहींदा आहियूं। असेंबलीज़ में असांजा मोहतरम जेके MNAs वेठा आहिनि, दे आर फुली पावरफुल। असांजो सेक्शन 25B आहे प्ली बार्गेन जे लाइ, 25B आहे जंहिंजे असां बि न कंदा आहियूं। बेसिकली असां रिकमेंड कंदा आहियूं अप्रूविंग अथॉरिटी। मां तव्हांखे उन ते जरा नथो कयां न, मां त चवां थो त मैब जे अचण खां पोइ को ख़ौफ़ न आहे। ख़ौफ़ त वधीक आहे। मां तव्हांखे चयो न, अॼु बि तव्हां एविडेंट आहे न, तव्हां हर ऑफिसर खे ॾिसो। मां तव्हांखे नाला कुझु डिपार्टमेंट जा खणाया, पर तव्हां हर डिपार्टमेंट जे अंदरि वञो न, तव्हां पाण ईमानदारी तव्हां बहसियत हिकिड़े नेब खे छॾियो, तव्हां सिंध सोसाइटी जे हिकिड़े कॉमन सिटीज़न तौरु तव्हां छा था ऑब्ज़र्व कयो त जेको असां वटि जेका पब्लिक जेको आहे पंहिंजो जेका फंड्स अचनि था असांजी बहितरी ऐं भलाई जे लाइ, घणा परसेंट जेको आहे उहो यूटिलाइज़ था थियनि, घणा परसेंट वञनि था नेब खे छॾे ॾियो। मां एज़ अ कॉमन सिटीज़न तव्हांजो ऑब्ज़र्वेशन वठा। मां सर हाणे कीअं स्वीपिंग स्टेटमेंट बीइंग नेब ऑफिसर तव्हांखे बसि न ॾियो, सिंध जी उनखे ॾींदुसि। ऐं पर मां तव्हांखे ॿुधायां थो, भला तव्हां मूंसां इन ॻाल्हि ते डिसएग्री कयो था त असांजी सॼा जेके इंजीनियर, सॼा असांजा जेके हीअ जेके हाईवे जा इंजीनियर, जेके इरिगेशन जा इंजीनियर, उन्हनि जी पघारनि ऐं उन्हनि जी लाइफ जी जेके लग्ज़रीज़ आहिनि उहे मेल नथियूं कनि। ईअं ॾिसो कामोरो जेको बि ख़राबु आहे, ॾिसो जेको न मुड़ुसु माण्हू थिए त अलाह साईं कंहिंखे करे, बाक़ी भाड़े थियण त पंहिंजो वस में केॾी महिल। हाणे वरी तव्हां नेब ऑफिसर नथा थियो न, हिते वरी तव्हां जेको आहे नेब ऑफिसर नथा थियो। नेब ऑफिसर सर उहो त ॾिसो न, हाणे हर माण्हू खे ईअं स्वीपिंगली चऊं त असां सभु जेके आहिनि सो एजुकेशन में, सभु हाईवेज़ में सभु ख़राबु आहिनि,
त पोइ वञी बचंदो छा यानी पोयां ईअं छा बचियो आहे हज़रत छा बचियो आहे तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़ो सिंध जो शहर आहे जिते टीह में हिकिड़ो तव्हां चओ त ही शहर जेको आहे इहो प्रॉपरली जेको आहे सफ़ाई थिए थी पई हिकिड़े शहर जी तव्हां ॿुधायो जेको कराची समेत हाणे कराची जे किचिरे ते बि केतिरा हो थिया असां वटि जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे पूरे जो पूरो वॾनि शहरनि खां वठी नंढड़नि टाउन्स ताईं तव्हांखे न आहे ख़बर इहा त टाउन जेके आहिनि उहे विराईंदा आहिनि अब आहे MP ॾे वेंदो हे जेको होंॾे वेंदो हे होंॾे वेंदो तव्हांखे इहा ख़बर न आहे छा ॾिसो जिते ख़बर पए थी सभु शयूं मां तव्हांखे चवां थो सिंध जो हिकिड़ो शहर तव्हां ॿुधायो त बाबा हिते टाउन हे जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे टाउन कमेटी या म्यूनिसिपल कमेटी सही थी फंक्शन करे सर पंहिंजी ॾिसो न उहो उनखे मिले केतिरो थो इहो बि तव्हां नोट कयो ॾिसो सिंध जे मथां लोड केतिरो आहे इहो बि इन खे बि तव्हां रियलाइज़ कयो असां सिंधी एज़ अ सिंधी ॾिसो घणनि माण्हुनि मां त चवां थो जेके 5 रुपया विया न हुते जी सर जी मां तव्हांखे चयो SMC आहे स्कूल मैनेजमेंट कमेटी जो फंड आहे SMC मां चवां थो हर स्कूल जी स्कूल मैनेजमेंट कमेटी जो फंड जेको आहे न SMC जो फंड उहो खाइजे थो हर टाउन कमेटी जो जेको फंड आहे न उहो खाइजे थो हर इंजीनियर जेको आहे न उन जी लाइफ जी लग्ज़रीज़ ऐं उनजी पघार मेल नथी खाए उहो हाईवे जो हुजे इरिगेशन जो हुजे जिते जो हुजे हर सेक्रेटरी जेको ब्यूरोक्रेट जेको वेठो आहे न सिंध सेक्रेटरीट जे अंदरि तव्हां हर हिक जी लाइफ जी लग्ज़रीज़ खे उहो कयो उनजा ॿार किथे था पढ़नि ऐं उहो करे छा थो पियो उन वटि गाॾियूं घणियूं आहिनि उनजी पंहिंजो ॿियो छा आहे ॿाहिरि जा दौरा घणा था कनि उनजा पंहिंजो ऐं उनजी पघार केतिरी आहे तव्हां हर हिकु माण्हू तव्हांखे मोर देन 90% माण्हू मोर देन 90% चवां थो मां रिफॉर्म थो कयां मां पंहिंजे जुमिले खे रिफ्रेश थो कयां मोर देन 90% माण्हू आहिनि नेब जो त कंहिंखे परवाह ई कोन्हे ईअं न आहे मां तव्हांखे ॿुधायां थो नेब वेठी हुई न तव्हां ॾिठो छा थियो तव्हां पाण मूंखे बेजर शबीर साहिब साम्हूं जेको प्रोग्राम कयो त असांखे ख़बर आहे त 13,000 भर्तियूं जेको लोकल गवर्नमेंट में ग़लति थियूं आहिनि असांखे ख़बर आहे त हेतिरा हज़ार जेको एजुकेशन में ग़लति थियूं आहिनि उहे माण्हू वेठा आहिनि माण्हू अञा ताईं उहे वेठा आहिनि मां तॾहिं चवां थो न शबीर साहब जे डिपार्टमेंट जो मां चवां थो इहे सभु शयूं एविडेंट आहिनि न मतिलबु इहे उहे शयूं जेके रोज़ मीडिया ते डिस्कशन में अचनि पियूं त बाबा हे थी वियो ज़ुल्म थी वियो थी वियो बसि नेब जो को भउ कोन्हे सर मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी रिपोर्टिंग ठीकु न आहे पंहिंजी रिपोर्टिंग अञा बहितर कयो माण्हुनि सां माना चओ न मां तव्हांखे चवां थो तव्हां ॿुधायो मां तव्हांखे वरी चवां थो हाईवे जा इंजीनियर उन्हनि जी पघार उनजी लाइफ जी स्टाइल चेक कयो मोर देन 90% इरिगेशन जा इंजीनियर चेक कयो ठीकु आहे तव्हां जेको आहे पंहिंजो सिंध सेक्रेटरीट में अंदरि सेक्रेटरी डिप्टी सेक्रेटरी लेवल जा माण्हू चेक कयो बादशाह एविडेंट आहे न इहो इहे घणा माण्हू थींदा तव्हांखे ख़बर पए थी हाउ मेनी पीपल आर यू अक्यूज़िंग ऑफ मां त नथो चवां मां त चवां थो आवे जो आवो बिगड़ो पियो आहे मां त तव्हांखां रिक्वेस्ट इहा कयां थो नेब जे अचण सां ख़ौफ़ न पैदा थियो आहे सर ख़ौफ़ जेतिरी ताईं असां डेंट विझी सघूं था असां विझूं था ठीकु आहे ॾिसो ईमानदारी सां असां पंहिंजो कमु कंदा था हलूं उन माण्हुनि खे सज़ाऊं बि अचनि थियूं कन्विक्शन्स थियनि थियूं ठीकु आहे उन में असां को प्राइड न आहे त की असां पंहिंजी सोसाइटी माण्हू जेको ग़लति हो उन खे विधोसीं जेल में पर जॉब सेटिस्फेक्शन ज़रूरु आहे त असां जेको कमु कयूं था मुआशिरे ऐं मुल्क जी भलाई लाइ कयूं था सभिनी खे हिकदमि करे छॾियूं या जीअं तव्हां हाणे स्वीपिंग स्टेटमेंट 90% इंजीनियरनि खे ॿधी छॾियूं 90% मां चवां थो तव्हां पेश त कयो न सूरत हाल हे आहे बाबा असांखे एतिरो त नेब करे ॾे त बाबा ही 4 चङा अथव हिननि जे अॻियां क्वेश्चन मार्क अथव डोंट अक्यूज़ देम उहो कोर्ट जो केस आहे कमु आहे तव्हांजो ठीकु आहे न असांखे इहा ख़बर पए त भई हे 4 चङा अथव बाक़ी हे 5 उन जे अॻियां क्वेश्चन मार्क अथव उहो बि नथी न करे सघियां सर मुंहिंजो मक़सदु ॾिसो हींअर बि मां तव्हांखे चयुमि त कंप्लेंट ड्रिवन बॉडी आहे मां तॾहिं तव्हांखे तव्हां हो सुओ मोटो वठंदा आहियो नंबर 1 ॿियो मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ जेके असांजा प्रोग्राम ऐं रिपोर्टिंग जेका थिए थी पई असां अॼु पाण ॻाल्हायूं था पिया न मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो गुज़िरियल भेरे मेजर साहिब सां प्रोग्राम थियो मूं हुन सां लोकल बॉडीज़ ते एजुकेशन ते हिननि जे जेको मिसएप्रोप्रिएट जेका पंहिंजो थी भर्तियूं थियूं मां हुन ते ॻाल्हायो मतिलबु इहे क्ल्यूज़ इहे न तव्हांखे जेको मीडिया ॾेई सघे थो उहो त ॾिसो हूअं त मेजर सबीर साहिब तव्हांखे चई वियो त इन ते केस हले थो पियो दे मस्ट हैव बीन मेकिंग ज़रूरु हिकदमि केस त सही वाइट कलर क्राइम आहे वाइट कलर क्राइम में यू ईअं न आहे त हिकिड़े माण्हू हिकिड़े चाकू आयो बंदूक जी गोली हईं 4 माण्हू ॾिसण वारा भॻो उतां माण्हुनि खे ॾाढो न मक़सदु मुंहिंजी ॻाल्हि पूरी थियण जो उन खां पोइ जेको वणियोसि तव्हांजो
वाइट कॉलर क्राइम दुनिया जो मुश्किल तरीन क्राइम हूंदो आहे जेको एस्टेब्लिश थिए. इट इज़ नॉट अ पीस ऑफ अ केक. तव्हां मुंहिंजी ॻाल्हि भली न वठो, तव्हां वर्ल्ड वाइड इन जी तव्हां तहक़ीक़ करे ॾिसो. वाइट कॉलर क्राइम खे इन्वेस्टिगेट करणु ऐं प्रोसिक्यूट करणु, दिस इज़ नॉट अ पीस ऑफ अ केक. ठीकु आहे. उन में ॾिसो ॻाल्हि ॿुधो, एन अक्यूज़ इज़ द फेवरेट चाइल्ड ऑफ कोर्ट्स. ठीकु आहे. असांखे हिकिड़ी शइ उन में वी हैव टू बी वेरी प्रिसाइज़. ईअं हिकिड़ी स्वीपिंग स्टेटमेंट ॾेई जीअं हाणे तव्हां टीवीअ जे मथां ॾेई तव्हां सभिनी खे मुलज़िम कराए छॾियो न सर. त हिकिड़ो माण्हू जेको आहे, असां इहो फलाणो माण्हू, मूंखे ॿुधायो असां वटि अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी आहे, उन इंजीनियर जा जेको फॉर एग्ज़ाम्पल जेके 20 इंजीनियर खणी था अचूं असां, 10 इंजीनियर जा माइट अची बीह रहंदा, साईं असांजी जाइ इन में थो रहे, फलाणी गाॾी मार वठी ॾींदीमांसि. ठीकु आहे. इहा ई प्ली हो कोर्ट में था खणी वञनि. जेकॾहिं इफ कोर्ट फाइंड्स वर्दी इनफ दे रिलीज़ हिम. असां सर ॾिसो, असांजी 70% कन्विक्शन रेट आहे. हिकिड़ो मिनट सर. NAB is the only law enforcement agency which has got more than 70% conviction rate. माना असां जेको केस ठाहियोसीं, इंशाअल्लाह ताला अलाह साईं ख़ैर कंदो, त NAB में हिकिड़ो तमामु जेको आहे सो पुराणो मक़ूलो आहे त NAB जंहिंजो कसूर हुजे उनखे छॾींदी न आहे, ऐं जंहिंजो कसूर न हुजे उनखे वठंदी न आहे. जंहिं माण्हू खे असां अंदरि कंदा कन्विक्शन, मां ॿुधायां तव्हांखे, मां ॿुधायां अॼु जी ॻाल्हि नथो कयां सिद्दीक़ी साहिब, पर हाणे जॾहिं परवेज़ मुशर्रफ जे में नेब उहो नेब ज़ादा जेके नेब ज़ादा जो टर्म जेको आहे न, नेब ज़ादा फैसल साल हयात खां वठी ॿिया जेके आहिनि, उहे नेब ज़ादा बि सिंध पूरे पाकिस्तान जे पॉलिटिक्स जे सां न ॻाल्हाईंदासीं. कामरा माण्हू मसलो इहो आहे, पर उहो तव्हां पॉलिटिक्स खे सहूलियतकारी कमरनि प्रोवाइड कई. असां मतिलबु मां उन फेज़ में न वेंदो, पर ही बि तव्हां ॻाल्हि नोट कयो त NAB हैज़ गॉट मोर देन 70% ऑफ कन्विक्शन रेट, जेको कंहिं बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी इहो पाकिस्तान जे अंदरि कोन्हे. ठीकु आहे. माण्हू माना जंहिंजे ख़िलाफ़ु असां केस ठाहियोसीं कन्विक्शन लाज़मी आहे उनजी. ठीकु आहे. इहो भउ त डेफिनेटली आहे न सर, पर ईअं माना असां डेफिनेटली आख़िरी सवाल जी, हे तव्हां फाइनेंशियल मैटर्स ते तव्हां जो हो करे थो पियो, ही भत्ता तव्हां वटि अचनि था? न सर, भत्ता असां वटि कोन था अचनि. भत्ताखोरी असां वटि नई जेको आहे रिपोर्ट पुलिस क्राइम, बेसिकली पुलिस क्राइम असां वटि न आहे. हा, भत्ते जो माण्हू कोई ईअं थिए जो भत्ते वठंदड़ माण्हू बैंक में पैसा जमा कराए, जंहिंमें उनजी फॉर एग्ज़ाम्पल भत्ते वठण वारो माण्हू त उनजी का माशरे में हैसियत त कान्हे का न. तव्हां चओ था मतिलबु सिर्फ़ु मतिलबु मुंहिंजो मक़सदु आहे त माशरे में जेके भत्तो ॾियूं था, जेके पैसा खणी ॾियूं था, मतिलबु गुंडो, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त गुंडो आहे. मतिलबु अदरवाइज़ फाइनेंशियल स्ट्रेंथ त उनजी कान्हे न, त उनजे ख़िलाफ़ु STR जनरेट थियणु खपे जेका असांखे रिपोर्ट थिए. दिस इज़ द जॉब ऑफ फाइनेंशियल मॉनिटरिंग यूनिट. ठीकु आहे. ऐं कंदा बि आहिनि, ईअं न आहे त न कंदा आहिनि. ठीकु आहे. ऐं जेकॾहिं जेको बि ईंदो आहे त उन में बि गो अकॉर्डिंग टू द लॉ, ऐं उन में जेकॾहिं का बि भत्तो तव्हां वटि नथो असां वटि भत्तो, इनफैक्ट इट्स अ पुलिस क्राइम, नॉर्मली इट्स अ पुलिस क्राइम. ओके, तव्हांजी वॾी महिरबानी. तव्हांजी वॾी महिरबानी. आई होप के माण्हू प्रोग्राम मां बहरहाल उनखे काफ़ी क्लियर मिलिया हूंदा त NAB कीअं थी ऑपरेट करे. तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो. मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त ॿिए दफ़े पाण जॾहिं वियूं त हिन स्पेसिफिक जेके तव्हांजो जेको उहो आहे फाइनेंशियल क्राइम्स जी, मां उन ते थोरो पढ़ी करे जेके हिन ख़ासि तरह तव्हांजे रीजन जे अंदरि जेके केसिस आहिनि उन ते पाण गुफ़्तगू करे सघूं. तव्हांजी वरी हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी. नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो. पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त.